अल्लाह तबारक व तआला सिंध धरती खे हर एतबार सां मालामाल कयो आहे। वक़्तन फ़वक़्तन हिन सिंध अमड़ ते वहार थींदो रहियो आहे त कहिड़े न कहिड़े एतबार सां सिंध खे, सिंधियुनि खे, सिंध जी सरज़मीन खे पोइ हिते धिकियो वञे। चार भाउर हुजनि ऐं हिकिड़ो उनजो वालिद साहब हुजे त उन वालिद साहब खे चइनी भाउरनि सां, चइनी घर जे भातियुनि सां हिकिड़ो ई सलूक करणु घुरिजे। पर माज़रत सां असांजे हिन मुल्क जा जेके चार सूबा आहिनि, चार भाती आहिनि, उन्हनि सां हमेशह वेसागत घाती थी आहे। KPK हुजे, बलोचिस्तान हुजे, सो मां उतां जो रहाइशी न आहियां, मां पंहिंजी सिंध अमड़ जी ॻाल्हि कंदुमि त मुख़्तलिफ़ हीलनि हरबनि सां हर वक़्तु सिंध ते वार कयो वियो आहे। हाणे ताज़ो अरसा एक्ट में तरमीम करे सिंध दरिया जेको सिंध जे ज़राअत जो ज़ामिन आहे, सिंध जे ज़राअत जी करंगी जी हॾी आहे, उन सिंधु खे सुकाइण ऐं सिंध जी सरज़मीन खे गैराबाद करण जी साज़िश थी रही आहे। इन में चवंदा आहिनि त ॿारियों एतिरे ताईं नुक़सानु न ॾेई सघंदो आहे जेसि ताईं घर जो भाती इन्वॉल्व न हुजे। सो ॿियनि महिरबानियुनि सां गॾु ज़रदारी साहब तव्हां असां ते इहा बि महिरबानी कई आहे जो सिंधु दरिया मां 6 कैनाल मंज़ूर करे सदारती साइन सां, सदारती सही सां सिंध जे जेको आहे त कुख ते वार कयो आहे। 6 कैनालनि जे ज़रिए शाह जीवणा डैम, चनोट डैम, रांझा डैम, इन्हनि खे पाणी जी मुआवनत मिलंदी। सतलज नदी ते 2 नवां कैनाल अॻियां पिया वञनि, हिकु बहावल नगर ऐं ॿियो जेको आहे त हासिलपुर लिंक कैनाल। इन कैनालनि जे ज़रिए हिन सिंधूअ जे पाणीअ जे मथां लॻल धाड़े जे ज़रिए पंजाब साम्राज्य 1,32,000 एकड़ ॿनी पंजाब जी आबाद कंदो। उन खां अलावा बहावलपुर ऐं खानपुर जे लाइ 100 किलोमीटर डिघो कैनाल खोटियो वेंदो ऐं जंहिंजे ज़रिए बि 13,33,000 एकड़ जेका पंजाब जी ज़मीन आबाद थींदी। सो ही अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मुड़सी सां रद्द करणियूं पवंदियूं। असांजे बुज़ुर्गनि जो चवणु आहे त सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, हक़ु ईअं न मिलंदो, हक़ु हमेशह ताक़त सां छिनी वठिबो आहे। सो ही मौक़ो आहे त सिंधी भाउर मैदान ते अचनि। 1992 जे अंदरि अरसा एक्ट हिकिड़ो बिल जेको आहे त तयारु कयो वियो जेको बि सिंधू सां ज़्यादती हुई, पर मजबूरन उन सिंधियुनि फराख़ दिली कंदे, कुशादा सीनो कंदे उन अरसा एक्ट खे क़बूल कयो जेको 1992 में तयारु थियो, पास थियो, जंहिंमें जेको आहे त सिंधू जे पाणी ते 50% जेको आहे त हक़ु रखियो वियो त 50% सिंधू जो पाणी ॿियनि सूबनि ॾे मुंतक़िल कयो वेंदो, पंजाब खे ॾिनो वेंदो, बलोचिस्तान खे ॾिनो वेंदो। ऐं उन खां अलावा 42 खां 50% ताईं पाणी सिंध खे ॾिनो वेंदो, पर इहो पाणी 42 खां 50% पाणी जेको सिंध खे अरसा एक्ट तहत हिसो ॾिनो वियो, उन पाणी ते बि वक़्तन फ़वक़्तन धाड़ा लॻंदा रहिया, जंहिंजे ज़रिए सिंधू हमेशह सिंधू दरिया सुकल रहियो ऐं उन तहत हर साल सिंध वासी पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदा रहिया। हाणे जेको 1992 में अरसा एक्ट तयारु थियो, मजबूरन सिंधनि उनखे क़बूल कयो। हाणे ज़रदारी साहब ऐं नूले जे गठु जोड़ त उन अरसा एक्ट में तरमीम करे हिकु गुड उन अरसा जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजे ज़रिए उहो मर्ज़ी जा फ़ैसिला करे रहिया आहिनि। हाणे उन अरसा चेयरमैन खे बाइख्तियार बणाए उनखे अथॉरिटी ॾिनी अथऊं त उहो जेको आहे त कमेटी जोड़ींदो। उन कमेटी जोड़ण खां पोइ उहे कमेटियूं अॻिते हली करे जेको आहे त क़ानूनी हैसियत इख़्तियार कंदियूं, जेके सियासी पॉलिसियूं ठाहिण ऐं जेको आहे त ख़ुदि मुख़्तार हूंदियूं। इन अरसा एक्ट जे तरमीम जे ज़रिए अरसा चेयरमैन पाणी जी तक़सीम कंदो। पोइ हाणे तव्हां यकीन रखो त उहा पाणी जो जेको आहे त कहिड़े हिसाब सां उहा तक़सीम थींदी, हुन में तव्हां केतिरो जेको आहे त सम्झो था त सिंध सां भलो सलूक थींदो। हुन खां अलावा ग्रीन पाकिस्तान, ग्रीन पाकिस्तान जे नाले ते पूरे मुल्क जूं ज़मीनूं ख़ासि करे सिंध अमड़ जूं ज़मीनूं कारपोर्ट फार्मिंग तहत उहे ज़मीनूं मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे ॾिनियूं पियूं वञनि, जंहिंसां सिंध जी ॿाहिरियाड़ी, सिंध जा जेके पसमानदा इलाइक़ा, पसमानदा ॻोठ आहिनि, उहे मुतासिर थींदा। सिंधी लखनि में
बेघर थींदा, बेज़मीन थींदा, बेरोज़गार थींदा ऐं उन्हनि जो नतीजो छा निकिरंदो, भयानक नतीजो हूंदो। ऐं शायदि उहे चाहिनि था त सिंध जे अंदरि बुख बदहाली, बेरोज़गारी ऐं बेघर थियण जे करे घरू ॿेड़-शुरू थिए। इहा उन्हनि जी जेका त साज़िश आहे, जंहिं तहत सिंध जी मईशत जो फीतो रुकिजी वेंदो ऐं सिंध जी जेका डेमोग्राफी आहे, सिंध जो जेको पाकिस्तान जी मईशत में रोल ऐं किरदारु आहे, उहो इंतिहाई मुतासिर थींदो। सो ही वक़्तु आहे त सिंधी पंहिंजे मसइलनि खे, पंहिंजे मसाइल खे, पंहिंजे जेके इख़्तिलाफ़ात खे पुठी पोयां उछलनि। सिंध जा जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे, अयाज़ लतीफ़ साहब पलेजे खे गुज़ारिश आहे, सनान खान कुरैशी खे गुज़ारिश आहे, साईं ज़ैन शाह साहब खे गुज़ारिश आहे, डॉक्टर कादिर मंगसी खे गुज़ारिश आहे त उहे हिकु ताक़त बणिजनि, हिकु क़ुवत बणिजनि। इन मौक़े ते जॾहिं असांजे सिंध खे, असांजे सिंधियुनि खे बेघर कयो पियो वञे, बेज़मीन कयो पियो वञे, सिंध जी सरज़मीन जेका रहियल सहियल आहे, जेका सिंध जी सोनी ज़मीन आहे, उनखे ख़तमु करणु, उनखे सुकाइण, उन ज़रात खे तबाह करण जी साज़िश थी रही आहे। त हीउ मौक़ो आहे त सिंधी हिकु थियनि ऐं हिकु आवाज़ बणिजनि ऐं पंजाब साम्राज्य जे इन हमले खे जेको आहे त नाकाम बणाइनि, अरसा एक्ट में कयल तरमीम खे वापसि कराइनि ऐं हिकु ग़ैर ऐलानिया मुनज़्ज़म ऐं गॾियल जेको आहे त हिकिड़ी मुहिम हलाइण जो जेको आहे त वक़्तु आहे। हाणे ताज़ो जेको आहे त सिंध जे हक़नि जो हक़ीक़ी तर्जुमान मौलाना राशिद महमूद सुमरो साहब बि मैदान अमल में आहे ऐं उन्हनि पंहिंजे जमात जो इजलास कोठायो, जंहिंमें जेको उन्हनि तय कयो आहे त असां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो इनेकाद कंदासीं सिंध जे अमन अमान जे हवाले सां ऐं सिंध जे पाणी ते लॻंदड़ धाड़े जे जेका एतबार सां उहा IPC थी रही आहे। सो उहा IPC हिकु वॾो मौक़ो आहे, गनीमत आहे। इन IPC में सभई क़ौम परस्त धुरियूं तमामु मसाइल खे, तमामु इख़्तिलाफ़ात खे पुठी पोयां उछले करे हिकु मेज़ ते, हिकु टेबल ते वेही करे हिकु तहरीक जो रुख़ तय करनि, हिकु जेको आहे त महाज़ तयारु करनि। उन तमामु सिंधी क़ौम परस्त तंज़ीमूं, तमामु वफ़ाक़ी जेके सिंध सां मुंसलिक तंज़ीमूं आहिनि, उहे हिकु पेज ते गॾिजनि त पंजाब साम्राज्य जे इन हमले खे बाक़ाइदा मुनज़्ज़म अंदाज़ में जेको आहे त रद्द करे सघिजे। जेकॾहिं हिन वक़्तु बि सिंधी मुतहिद न थिया, सिंध जी जेके इहे क़ौम परस्त जमातूं मुतहिद न थियूं, सिंध जो रहंदड़ साझा धुरियूं जेको आहे त सुजाॻ न थियूं, त पोइ मुमकिन आहे त सुभाणे सिंध जी ज़मीन बंजर बणिजी वञे। सिंध जेका ख़ुशहाल सिंध उहा ॾुकार में जेका तब्दील थी वञे। सो सभिनी दोस्तनि खे, सभिनी धुरनि खे गुज़ारिश आहे त हाणे गॾु थियण जो वक़्तु आहे। सिंधु दरिया जे पाणी जे लाइ गॾु थियो, सिंध जे अमन अमान जे लाइ गॾु थियो, सिंध जे हक़नि जे लाइ गॾु थियो, सिंध अमड़ खे, सिंध अमड़ जी शनाख़्त खे बरक़रार रखण जे लाइ, सिंध अमड़ जे जेको आहे सावक खे, सिंध अमड़ जे सुरहाण ऐं ख़ुशबू खे बहाल रखण जे लाइ गॾु थियो। उमेदु आहे त इंशाअल्लाह पंजाब साम्राज्य जो इहो वार, इहो हमिलो नाकाम थींदो ऐं सिंध हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशहाल बणिबी ऐं सिंध में हथरादू जेका बदअमनी आहे, जेका हथरादू साज़िशूं आहिनि, सिंध जी तरक़ी में जेके बि रुकावटूं आहिनि, इंशाअल्लाह उहे दूरि थींदियूं ऐं सिंध हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशहाल ऐं रोशन थींदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।